जेको इंसान गरीब मां अमीर थींदो आहे उहो फौरन तकबर ऐं अना में हले। जेको गरीब मां अमीर थींदो आहे न उनखे अना पइजी। शैतान इब्लिस एॾो हरामी आहे जो उन इंसान खे डायरेक्ट तकबर वारी कुर्सी ते विहारे। कुर्सी सम्झो था न, मन अना में हले वेंदो। उहो पंहिंजनि सां बि फिटाईंदो वतंदो, पंहिंजनि सां बि फिटाईंदो वतंदो। मां तव्हांखे हक़ीक़त तो ॻाल्हि ॿुधायां जेका असांजे माशरे में इहा वधी वई आहे, असांजे पूरे माशरे में, पूरी दुनिया में। वरी जॾहिं उहो इंसान साॻियो फ़क़ो ॾेई ज़मीन में अची किरंदो आहे न, त पोइ उन इंसान खे पंहिंजे ग़लतियुनि ऐं कोताहियुनि जी ख़बर पवंदी आहे। वरी जेको अमीर मां ग़रीब थींदो आहे त उहो सभ खां पहिरियों कर्ज़ खणणु शुरू कंदो आहे। कर्ज़नि जे ज़रिए ते पाण खे उथारींदो आहे, कोशिश घणी कंदो आहे, पर उहो इंसान उभरी न सघंदो। छो? जेसि ताणी उहो इंसान पंहिंजे गिरेबान खे ॾिसे त मां कहिड़ी वजह सां हेॾी मंज़िल खां हेठि फ़क़ो ॾेई किरियमि, त उहो इंसान वापसि अमीर थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं हिकिड़ो पंहिंजी ग़लती तस्लीम बि न करे, छो त अल्लाह जे आॾो इंसान खे पंहिंजी ग़लती तस्लीम करणी आहे त या अल्लाह मूंखे हीअ कोताही हुई जंहिंजी वजह सां मां आसमान ते हुयुमि जो फर्श ते अची किरियुमि। यादि रखो, अना जेका आहे न, अना उहा अल्लाह खे पसंदि न हूंदी आहे। जेको अल्लाह अता करे वतो उन ते शुक्र कयो, जेको अल्लाह न बि अता करे वतो हुन में बहितरी सम्झो। छो थी सघे मता तोखे अल्लाह अता करे तूं अना मन वधीक ख़राब थी वञे। जेकॾहिं रब तोखे ग़रीब रखियो आहे त इंतज़ार कर। इहे जेके अॼु वॾी मंज़िलुनि ते वेहण वारा ॾिसे थो न, इहे पहिरियों ग़रीब हुया, इन्हनि खे कुझु बि कोन हुयो। जॾहिं अल्लाह पाक उन्हनि खे मथे खयो आहे न, त पोइ उहा हाणे उन्हनि खे ख़बर आहे कीअं असां मथे थिया आहियूं। माण्हुनि जी नज़रुनि सां त हराम थो खाए, हीअं थो करे, ॿियो नंबर तो कमु हलाए। ॿियो नंबर कमु हलाइण वारो परे खां पधरो हूंदो आहे मुंहिंजा सोना, उहो तव्हांखे ॾेखारण में ईंदो। बाक़ी जंहिंखे अल्लाह अमीर कंदो आहे त उहो इंसान बि परे खां पधरो हूंदो। सभ खां पहिरियों त मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदमि त पाण खे अना में न रखिजो। अना में जंहिं रखियो न उहो पंहिंजो बर्बादी जो इंतज़ार करे। छो त अल्लाह वटि देर अंधेर न आहे। रब फिर बि तोखे मौक़ो ॾींदो आहे। मता हे इंसान मुड़ी वञे कीअं न मुड़ंदे न, त यादि रखजांइ अर्श वारनि खे फर्श ते बि विहारियई, फर्श वारनि खे अर्श ते बि विहारियो अथई। उहो केरु आहे? ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम। पंहिंजो पाण खे सम्झो। जेका बि अल्लाह ॾिस न इंसान जे मथां मुसीबत नाज़िल कंदो आहे त इंसान खे पहिरियों होशियारी ॾींदो आहे त होशियार थी। जे उहो इंसान पाण खे होशियार न करे सघंदो आहे न, त पोइ उहो फर्श ते बि हूंदो, अर्श ते ज़रूर ईंदो। बाक़ी जेकॾहिं अर्श वारा फर्श ते वञनि त शैतान इब्लिस उन्हनि खे फौरन अना वारी कुर्सी ते वठी वेंदो आहे। हर कंहिंसां पिया फिटाईंदा वतंदा आहिनि। छो? गुरबत मां अमीर थींदा आहिनि न, त उन्हनि खे असली बाद में उन्हनि खे ख़बर पवंदा त असली चेहरा कहिड़ा नज़र आया, ऐं उहे असली चेहरा सम्झी करे नकलियुनि खे मथे कंदो आहे, असलियुनि खे पाण खां परे करे छॾींदो आहे। नकली चेहरा जेके हूंदा आहिनि न, मन सम्झो चापलूस इंसान उन्हनि खे पाण जे क़रीब कंदो आहे। वरी जेके हक़ीक़ी रिश्ता हूंदा आहिनि त उन्हनि खे पाण खां परे करे छॾींदो आहे। मज़ो तॾहिं आहे जॾहिं हिन गुरबत मां अमीर थियो। हक़ीक़ी चेहरा जेके न साम्हूं वारा तव्हांजा पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार, उन्हनि सां कुल्लो कुल्ले सां मिलाए बि। वक़्तु यादि रख जो बसर सां मानी खाईंदा। वक़्तु यादि रख जो बाज़ार में हिन हुन खे ॾिसी चवंदा हुआ त काश अल्लाह असांखे बि हिननि जहिड़ो करे। अॼु रब जेकॾहिं अता कयो अथव त अल्लाह जो शुक्र अदा कयो ऐं पाण खे अना ऐं फ़ख्र में न रखिजो। छो त अना वारा मां दर पदर ज़लील थींदे बि ॾिठा थी मां। अना वारा हिन हुन जे दर ते मां पिनंदे बि ॾिठा थी मां। अना वारा मां तव्हांखे भलानिया छा ज़ाहिर करे ॿुधायां। जेके ॻाल्हियूं कयो थो न त हुन ते अमल कयो। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।